आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो गडि॒यल सदारती उम्मीदवार आहे। अॼु मां रुगो पंहिंजे वालिद जे लाइ वोट वठण हिते आयो आहियां। पाकिस्तान खे ॾुखियाईनि मां ॿाहिरि कढण लाइ मुतहद थियणो पवंदो। सियासी इख़्तिलाफ़नि सबबि को बि हिक ॿिए सां हथ मिलाइण लाइ तयार नाहे। नफ़रत ऐं वीछा पैदा कंदड़ सियासत खे हमेशह लाइ दफ़न करणो पवंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पंजाब जी पार्लियामानी पार्टियुनि जे इजलास खे ख़िताब। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब जी वॾी वज़ारत जो मनसिब संभालण ते मरियम नवाज़ खे वाधायूं बि ॾिनियूं। सदारती चूंडुनि में आसिफ अली ज़रदारी इतिहादी पार्टियुनि जो गडि॒यल उम्मीदवार आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी न अचे हां तॾहिं बि वोट आसिफ अली ज़रदारीअ खे ई ॾियूं हां। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त हिकु सियासी शख़्सियत जो ऐवान सदर में अचणु सुठो सवण आहे। नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जे गडि॒यल एजेंडा मुल्क खे बहरान मां कढणु आहे। सियासी मसइलनि ते तबसरो नथा करियूं। मुआशी मैंडेट मसइलनि जे हद ताईं महदूद आहे। IMF जे नुमाइंदे एस्टर पेरिस जो PTI जे खाते ते रद्द-ए-अमल। IMF PTI पारां लिखियल खाते जो जवाब ॾेई छॾियो। IMF तर्जुमान चवे थो IMF मुल्की सियासी मामलनि ते को तबसरो न कंदो। IMF चूंड तकरारनि जी मुनसिफ़ाणी हल जी हौसला अफ़ज़ाई करे थो। IMF वटि मुआशी मसइलनि ते महदूद मैंडेट हूंदो आहे। निगरान काबीना जे सबूरनि फ़ैसिलनि ते नज़रसानी कई वञे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो मुतालबो। सुप्रीम कोर्ट तस्लीम कयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो मौक़ो न मिलियो। भुट्टो केस में अदालत पंहिंजी ग़लती तस्लीम कई। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जमहूरियत पसंदनि जी कामयाबी आहे। हिकु आमर जो अंजाम सभिनी जे साम्हूं आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं कचे तोड़े पके ऐं शहरनि में अमन-अमान जी ख़राब सूरत-हाल आहे। अमन-अमान खे बहितर बणाइण लाइ कोशिशूं कयूं पई वञनि। पुलिस में कुझु तब्दीलियूं कंदासीं, उन ते मुशावरत जारी आहे। रमज़ान पैकेज में 44,13,584 ख़ानदाननि खे फ़ाइदो ॾिनो वेंदो। गुज़िरियल साल मुस्तहक़नि खे 2,000 ॾिना विया। हिन भेरे 5-5 हज़ार रुपया ॾिना वेंदा। अवाम जी उमेदुनि ते पूरो लहण जी असांजी ज़िम्मेवारी आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क़ौमी जमहूरी हीरो करार ॾियण जो ठहराउ सेनेट में मंज़ूर। सेनेट में ठहराउ सेनेटर रुख़साना ज़ुबैरी पेश कयो। सुप्रीम कोर्ट चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो हक़ न मिलियो। ठहराउ जो मतन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जो दौरो। शहबाज शरीफ़ जी मुज़फ़राबाद में बरसात ऐं बर्फ़बारी मुतासिरनि सां मुलाक़ात। वज़ीर आज़म बरसात ऐं बर्फ़बारी मुतासिरनि में इमदादी चेक विरहाया। शहबाज शरीफ़ पारां आज़ाद कश्मीर जी बरसात ऐं बर्फ़बारी मुतासिरनि जे लाइ इमदाद जो ऐलान। फ़ौतियुनि जे वारसनि खे 20 लख, ज़ख़्मियुनि खे 5 लख रुपया इमदाद ॾिनी वेंदी। ड्रथल घरनि जे लाइ 7 लख रुपया ऐं जुज़वी तौरु तबाह थियल घरनि जे लाइ 3-3 लख रुपया इमदाद जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बरसात मुतासिरनि खे ख़िताब। चवे थो रक़म जी विर्छ शफ़ाफ़ अंदाज़ में कई वेंदी। NDMA जी मदद सां नुक़सान जो काथो लॻायो वेंदो। हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर हिक ई गाॾी जा ॿ फीथा आहिनि। मीसा खे जमहूरियत तारीख़ी क़दम आहे। मीसा खे जमहूरियत में समूरनि जमायतुनि जूं सयूं आहिनि। चार्टर ऑफ डेमोक्रेसी में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पूरियूं थियणियूं आहिनि। नून लीग सेनेटर इसाक़ डार जो इजलास खे ख़िताब। सदर आरिफ अलवी जे एज़ाज़ में अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश। पाक फ़ौज जे चुस्त जथे सदर आरिफ अलवीअ खे अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। सदर डॉक्टर आरिफ अलवी जे एज़ाज़ में गार्ड ऑफ ऑनर जी तक़रीब ऐवान सदर में थी। मुल्क जो सदर केरु थींदो? 14हें सदर जी चूंड सुभाणे थींदी। सदर लाइ आसिफ अली ज़रदारी ऐं महमूद ख़ान अचकज़ई में मुक़ाबलो। सदारती चूंडुनि में 4 सूबनि जे असेंबलियुनि, सेनेट ऐं क़ौमी असेंबली जा मेंबर वोट ॾींदा। आइन तहत सदारती इलेक्शन लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर रिटर्निंग ऑफिसर हूंदो। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में सुबुह जो 10 खां शाम जो 4 वॻे ताईं पॉलिंग थींदी। सिंध असेंबली जो स्पीकर सदारती चूंड लाइ सुभाणे इजलास तलब करे वरितो। सदर जे चूंड लाइ पोलिंग सुबुह 10 वॻे शुरू थींदी, शाम जो 4 वॻे ख़तमु थींदी। पंजाब असेंबली में औरतुनि ऐं अक़लियतुनि जी मख़सूस सीटुनि ते 24 मेंबर
हलफ़ खणी वरितो। पंजाब असेंबली में औरतुनि जी मख़सूस सीटुनि ते 21 मेंबरनि खां हलफ़ वरितो वियो। पंजाब असेंबली में अक़लियतुनि जी मख़सूस सीटुनि ते 3 मेंबरनि हलफ़ खयो। पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक अहमद ख़ान मेंबर खे हलफ़ खणायो। पंजाब असेंबली जे इजलास दौरान सुन्नी इतिहाद काउंसिल जे मेंबरनि जो गोड़, नारेबाज़ी, स्पीकर जी डाइस जो घेराव। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां बलूचिस्तान के ज़िले आवरान जो दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ के दौरे दौरान सिक्योरिटी की सूरत-हाल, पाक फौज के समाजी और इक़्तिसादी तरक्की लाइ कोशिशुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ के दौरे दौरान शहीदनि के वारसनि, मक़ामी अॻवाननि ऐं हारियुनि सां ॻाल्हि ॿोल। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर शहीदनि के कुर्बानियुनि के ज़बरदस्त भेटा पेश कई। आर्मी चीफ पारां मक़ामी अॻवाननि के हारियुनि की सलामती और भलाई लाइ फौज की भरपूर हिमायत की ख़ातिरी। जनरल आसिम मुनीर चवे तो बलूचिस्तान की कामयाबी पाकिस्तान की कामयाबी है। पाकिस्तान के अवाम के ॾुखियाईनि के मुक़ाबले लाइ ॼमी बीहंदड़ बलूचिस्तान के बहादुरनि ते फ़ख्रु है। अवाम सां गॾिजी अमन ऐं ख़ुशहाली जो सफ़र जारी रखंदासीं। अफ़सोस जो ज़्यादती जा केस रोज़ानो जो मामूल बणिजी चुका आहिनि। असांजे निज़ाम में अञा बि तमामु घणियूं ख़राबियूं आहिनि। मूं वटि ईंदड़ रिपोर्ट में ज़्यादती जा केस रोज़ ॾिसण ईंदा आहिनि। पुलिस जवाबदारनि खे पकड़ींदी आहे, अदालतुनि मां आज़ादु थी वेंदा आहिनि। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सरगोदा में 12 वरियनि जे घरेलू मुलाज़िम तशद्दुद सबबि फ़ौत थी। IG पंजाब 72 कलाकनि में जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। क़ौम के मंज़िल हासिल करण की जिद्दोजहद में औरतुनि के जज़्बे, हिम्मत और अज़्म के सलाम पेश करियां थो। क़ौम साज़ी के अमल में पाकिस्तानी औरतुनि जो किरदार बेमिसाल रहियो आहे। अॼोके ॾिहाड़े ते ज़रूरी आहे त असां पंहिंजे औरतुनि जे ख़िदमतुनि खे तस्लीम कयूं ऐं संदन हौसला अफ़ज़ाई करियूं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो औरतुनि जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवण त PP औरतुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़, भलाई ऐं ख़ुदि मुख़्तियारी जे लाइ सदाईं पुरअज़्म रही आहे। शहीद भुट्टो औरतुनि खे बाख़्तियार बणाइण ऐं समूरनि शोबनि में संदन शिरकत खे यक़ीनी बणाइण लाइ बेमिसाल पॉलिसियुनि जो बुनियाद रखियो। शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की क़यादत में पाकिस्तान औरतुनि जे हक़नि में तारीख़ी कामयाबी माणी। शहीद बीबी जी दौरनि में फर्स्ट विमन बैंक ऐं विमन थाणनि जो क़याम अमल में आंदो वियो।